ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 23/1/2024। सच मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार जीअं बाप स्वीट जो पहाड़ आहे ईअं तव्हां ॿारनि खे बि स्वीट बाप ऐं वर्से खे यादि करे मोस्ट स्वीट ठहिणो आहे। प्रश्न आहे तव्हां सभी कंहिं विधि सां स्वयं खे सेव करे पंहिंजो सभु कुझु सेव करे वठंदा आहियो। उत्तर आहे तव्हां चवंदा आहियो बाबा धीअ सही धीअ जो कुझु कखपन आहे असां पंहिंजो सभु कुझु तव्हांखे ॾियूं था ऐं तव्हांखां पोइ हुते भविष्य में सभु कुझु वठंदासीं त तव्हां जीअं सेफ थी वियो सभी कुझु बाबा जी तिजोरी में सेव करे ॾींदा आहियो न। ये शिव बाबा जी सेफ्टी बैंक आहे। तव्हां बाबा जी सेफ में रही करे अमर ठहींदा आहियो। तव्हां काल ते विजय पाईंदा आहियो न। शिव बाबा जे ठहियो त सेफ थी वियो न। बाक़ी ऊंच पद पाइण लाइ पुरुषार्थ करिणो आहे। तव्हां काल ते जीत पाईंदा आहियो। शिव बाबा जो ठहियो त सेफ थी वियो। बाक़ी ऊंच पद पाइण जे लाइ पुरुषार्थ करिणो। ओम शांति। बाप ॿारनि खां पुछंदा आहिनि कि मिठा ॿार पंहिंजो भविष्य जो पुरुषोत्तम मुख ॾिसंदा आहियो। पंहिंजो भविष्य जो पुरुषोत्तम मुख अर्थात सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम चोलो ॾिसंदा आहियो। सम्झ में ईंदो आहे कि असां भविष्य नई दुनिया में हिन लक्ष्मी नारायण जी वंशावली में वेंदासीं अर्थात सुखधाम में वेंदासीं अर्थात पुरुषोत्तम ठहींदासीं। स्टूडेंट जॾहिं पढ़ंदा आहिनि त बुद्धि में रहंदो आहे न मां फलानो ठहींदमि। तव्हां बि ॼाणंदा आहियो असां विष्णु जी डिनाइस्टी में वेंदासीं। छो जी विष्णु जा 2 रूप आहिनि लक्ष्मी नारायण। विष्णु जा 2 रूप आहिनि लक्ष्मी नारायण। असां लक्ष्मी नारायण जहिड़ा ठहींदासीं उन्हनि जी डिनाइस्टी में वेंदासीं। हाणे तव्हांजी बुद्धि अलौकिक आहे न। ॿियो कोई जी बुद्धि में इहे ॻाल्हियूं रमण न करनियूं आहिनि। हिते तव्हां ॼाणंदा आहियो सत बाबा शिव बाबा जे संग में असां वेठा आहियूं शिव बाबा जे संग में ऊच ते ऊच बाप असांखे पढ़ाइनि था। उहा मोस्ट स्वीट हुन स्वीट बाप खे ॾाढो लव सां यादि करिणो आहे। छो जी बाप चईंदो आहे ॿार मूंखे यादि करण सां तव्हां अहिड़ो पुरुषोत्तम ठही वेंदा ऐं ज्ञान रत्ननि खे धारण करण सां तव्हां भविष्य 21 जन्मनि जे लाइ पदमपति ठही वेंदा। मूंखे यादि करण सां तव्हां अहिड़ो पुरुषोत्तम ठही वेंदा ऐं ज्ञान रत्न खे धारण करण सां तव्हां भविष्य 21 जन्म जे लाइ पदमपति थी वेंदो अर्थात असां वटि अथाह धन अची वेंदो। बाप जहिड़ो बाप जीअं वर ॾींदो आहे वर मिलंदो आहे मीठी मीठी सजननि खे अथवा मीठी मीठी सपूत ॿारनि खे। वर मिलंदो आहे मीठी मीठी सजननि खे अर्थात मीठी मीठी सपूत ॿारनि खे। मीठा मीठा ॿारनि खे ॾिसी बाप ख़ुशि थींदा आहिनि। बाप ॼाणंदा आहिनि हिन नाटक में सभी पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइनि था। बेहद जो बाप बि हिन बेहद जे ड्रामा में सम्मुख पार्ट था वॼाइनि। बेहद जो बाप बि हिन बेहद जे ड्रामा में सम्मुख अची करे पार्ट वॼाइनि था न। स्वीट बाप जा तव्हां स्वीट ॿारनि खे स्वीटेस्ट बाप सम्मुख नज़र ईंदो आहे न। स्वीट बाप जा त स्वीट ॿारनि खे स्वीटेस्ट बाप सम्मुख नज़र ईंदो आहे त तव्हां थियो स्वीट चिल्ड्रन। आत्मा ही हिन शरीर जे ऑर्गन्स द्वारा हिक ॿिए खे ॾिसंदी आहे न त असां थी वियासीं स्वीट चिल्ड्रन। बाप ॼाणंदा आहिनि मां ॿारनि खे ॾाढो स्वीट ठाहिणु आयो आहियां। इहे लक्ष्मी नारायण मोस्ट स्वीट आहिनि न। जीअं हिननि जी राजधानी स्वीट हूअं हिननि जी प्रजा बि ॾाढी स्वीट हूंदी। जीअं हिननि जी राजधानी स्वीट हूअं हिननि जी प्रजा बि ॾाढी स्वीट हूंदी। बाबा चवनि था जीअं हिननि जी जॾहिं मंदर में वेंदा आहिनि त हिननि खे केतिरो स्वीट ॾिसंदा आहिनि न। हुते किथे मंदर खुलनि त असां स्वीट देवताउनि जा दर्शन करूं। दर्शन करण वारा सम्झंदा आहिनि इहे स्वीट स्वर्ग जा मालिक हुया।
त्रेता जे मंदिर में, शिव जे मंदिर में भी केतिरा ढेर मनुष्य वेंदा आहिनि, छोजी उहो ॾाढो स्वीटेस्ट जे स्वीटेस्ट आहे न। हुन स्वीटेस्ट शिव बाबा जी ॾाढी महिमा कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बि स्वीट, मोस्ट स्वीट ठहिणो आहे, बाबा चवनि था। तव्हां ॿारनि खे बि मोस्ट स्वीट ठहिणो, मोस्ट स्वीटेस्ट बाप ॿारनि जे सम्मुख, मोस्ट स्वीटेस्ट बाप तव्हां ॿारनि जे सम्मुख वेठा आहिनि, छोजी बाबा इनकॉग्नेटो आहे न। बाबा गुप्त सां ॿारनि सां गॾु वेठो आहे। इन जहिड़ो स्वीट ॿियो कोई न थी सघंदो आहे। बाप जहिड़ो स्वीट जो पहाड़ आहे। स्वीट बाप ई अची करे कड़वी दुनिया खे बदिली स्वीट ठाहींदा आहिनि। बाबा हाणे असांखे स्वीट ठाहिनि था। ॾिसो, कल्ह त्रेता युगी राम माण्हू पूजा करनि पिया, लेकिन उन जा वाइब्रेशन जो सॼो कल्ह अनुभव थिया। त जॾहिं दिवाली हूंदी आहे, जॾहिं लक्ष्मी नारायण जी पूजा थींदी आहे, त हुन समय जा वाइब्रेशन ऐं कल्ह जा वाइब्रेशन, ऐं जॾहिं बाबा जॾहिं ईंदा आहिनि तॾहिं जा वाइब्रेशन केॾा अलॻि अलॻि हूंदा आहिनि न। त मतिलबु हुन दुनिया में ईअं वायुमंडल हूंदो। ॿार ॼाणंदा आहिनि की असां स्वीट बाप ॼाणंदा आहिनि, स्वीटेस्ट बाबा असांखे मोस्ट स्वीटेस्ट ठाहे थो, हू बहू पाण जहिड़ो ठाहे थो। त जीअं जो जहिड़ो हूंदो उअं ई ठाहींदो न। त अहिड़ो स्वीटेस्ट ठहिण जे लाइ स्वीट बाप खे ऐं स्वीट वर्सी खे यादि करिणो आहे। त असांखे बाबा त न लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहीनि था। बाबा चईंदा आहिनि न, मां त सतयुगी राजधानी स्थापन कंदो आहे। पोइ उहो ई अठ नंबर वारो लक्ष्मी नारायण जेको हूंदो, उहो त्रेता युगी राम सीता खे दान में ॾींदो आहे राजधानी। असां शिव बाबा खां वठंदा आहियूं, लेकिन राम सीता शिव बाबा खां न वठंदा, उहो सतयुगी लक्ष्मी नारायण खां वठंदा। बाबा बार बार ॿारनि खे चईंदा आहिनि, मिठे ॿार पंहिंजे खे अशरीरी सम्झी मूंखे यादि करो त मां प्रतिज्ञा करां थो, यादि सां ई तव्हां सभु कलेश मिटी वेंदा। तव्हां एवर हेल्दी एवर वेल्दी ठही वेंदो। तव्हां मोस्ट स्वीट ठही वेंदो। आत्मा स्वीट ठही वेंदी त शरीर बि स्वीट मिलंदो न। आत्मा स्वीट ठही वेंदी त असांखे शरीर बि अहिड़ो स्वीट मिलंदो। ॿारनि खे नशो रहणो खपे। मोस्ट बिलवेड बाप जा असां ॿार आहियूं त असांखे बाबा जी श्रीमत ते हलणो खपे न। ॾाढा मिठा मिठा बाबा असांखे ॾाढो मिठो ठाहींदा आहिनि। ॾाढा मिठा मिठा बाबा असांखे ॾाढो मिठो ठाहींदा आहिनि न। बाबा चवनि था, मोस्ट बिलवेड बाप चईंदा आहिनि, तव्हांजे मुख सां सदैव रतन ई निकिरणा खपनि, कोई बि कड़वा पता न निकिरणा खपनि। जेतिरो स्वीट ठाहींदा ओतिरो बाप जो नाम बालो कंदो। तव्हां ॿार बाप खे फॉलो करो त तव्हांखे पोइ ॿिया बि फॉलो कंदा। बाबा चवनि था, तव्हां बाप खे फॉलो करो त तव्हांखे ॿिया बि फॉलो कंदा। बाबा तव्हांजो टीचर बि आहे न, त टीचर ज़रूरु ॿारनि खे शिक्षा ॾींदा। ॿार यादि जो रोज़ु पंहिंजो चार्ट रखो। जीअं वापारी माण्हू राति जो मुरादी संभालंदा आहिनि, त तव्हां वापारी आहियो न, बाप सां केतिरो वॾो वापारु कंदा आहियो। असां केॾा वॾा वापारी आहियूं, बाप सां केॾो वॾो वापारु कंदा आहियूं न। जेतिरो बाप खे जास्ती यादि कंदा ओतिरो बाप सां अथाह सुख पाईंदा, सुतो प्रधान ठही वेंदो। बाबा चईंदा आहिनि, तव्हां जेतिरो, बाबा वापारी आहे न, बाप सां एतिरो वॾो वापारु कंदा आहिनि। जेतिरो बाप खे जास्ती यादि कंदासीं ओतिरो बाप सां अथाह सुख पाईंदासीं, सुतो प्रधान ठहींदासीं। असां रोज़ु पंहिंजे अंदरि जांच करणी आहे। जीअं नारद खे चयो न, आईने में पंहिंजो मुंहुं त ॾिसो, लक्ष्मी खे वरण लाइक़ु आहियो। तव्हांखे बि ॾिसणो आहे असां अहिड़ो ठहिण लाइक़ु आहियूं न, त असां में छा ख़ामियूं आहिनि। छो जी तव्हां ॿारनि खे परफेक्ट ठहिणो आहे। बाप आया ई आहिनि परफेक्ट ठाहिणु, त ईमानदारी सां पंहिंजी जांच करणी आहे, असां में छा ख़ामियूं आहिनि। असांखे ईमानदारी सां पंहिंजी जांच करणी आहे, असां में छा ख़ामियूं आहिनि, जे कारण सम्झंदा आहियूं कि ऊच पद न पाए सघंदासीं। त ईमानदारी सां पंहिंजी जांच करणी आहे, असां में छा ख़ामी आहे।
जे कारण सम्झंदा आहियूं की असां ऊच पद न पाए सघंदासीं, त इहा जांच करूं। इन भूतनि खे भॻाइण जी युक्ति बाप ॿुधाईंदा रहंदा आहिनि। बाप बि सभी आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि, कंहिंजी खामी ॾिसंदा आहिनि त पोइ उन्हनि खे करंट ॾींदा आहिनि की इन्हनि जो इहो विघ्न निकिरी वञे। जेतिरो बाप जी मदद करे बाप जी महिमा कंदा रहंदा त इहे भूत भॼंदा रहंदा ऐं तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। इन करे पंहिंजी पूरी जांच करणी खपे। सॼे ॾींहं में मनसा वाचा कर्मणा कंहिंखे दुख त न ॾिनो। साक्षी थी करे पंहिंजी चलन खे ॾिसणो आहे, ॿियनि जी चलन खे ॾिसो। सम्झंदा आहियो, ॾिसी सघंदा आहियो, परंतु पहिरियों पंहिंजे खे ॾिसणो खपे। सिर्फ़ु ॿिए खे ॾिसण सां पंहिंजो भुलिजी वेंदो आहे। पहिरियों पंहिंजे खे ॾिसो, पंहिंजे में जो बि कमी हूंदी आहे न, हुन कमी जे खे ख़तमु करण जे लाइ जो गुण, जो शक्ति, जो श्रीमत खपे, उहो ॿियनि खे दान करो त उहो स्वयं में भरतू थींदी वेंदी। बाबा चवंदा आहिनि कि बाबा अगरि कंहिं ॿार में खामी ॾिसंदा आहिनि त उन्हनि खे करंट ॾींदा आहिनि कि इन्हनि में खामी निकिरी वञे, ये विघ्न इन्हनि जो निकिरी वञे। जेतिरो बाप जी मदद करे बाप जी महिमा कंदा रहंदा त इहे भूत भॼंदा रहंदा। पाया त सेवा में लॻी वञो, बाबा जी महिमा करो त भूत भॼंदा रहंदा। तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। इन करे पंहिंजी पूरी जांच करणी आहे। तॾहिं बाबा चवंदा आहिनि न, ॾाढो सहज पुरुषार्थ आहे, बाबा जी स्नेह में समाए रहो सदा। त बाबा संग में रहंदा त आप ई सभु खामियूं निकिरंदी वेंदियूं। त बाबा चवनि था सॼे ॾींहं में चेक करो, सॼे ॾींहं में मनसा वाचा कर्मणा कंहिंखे दुख त न ॾिनो। साक्षी थी करे पंहिंजी चलन खे ॾिसो। ॿियनि जी चलन खे ॾिसंदा आहियूं त ख़ुदि जी भुलिजी वेंदा आहियूं। त पहिरियों ख़ुदि जी चलन खे ॾिसो। हर हिक खे पंहिंजी सर्विस करणी आहे। ॿिए जी सर्विस करणु माना ई पंहिंजी सर्विस करणी। बाबा चवंदा आहिनि न, तव्हांखे डबल ताज खपे न, त डबल सेवा करो, ख़ुदि जी बि ऐं ॿियनि जी बि। हिन लाइ ॿियनि खे दान, ख़ुदि खे चेक करे उहो शक्ति गुण ॿियनि खे दान ॾींदा रहंदा त तव्हां में भरतू थींदो वेंदो। तव्हां शिव बाबा जी सर्विस न कंदा आहियो। शिव बाबा त सर्विस करणा आहिनि। तव्हां ब्राह्मण ॿार ॾाढा वैल्यूबल आहियो, जो शिव बाबा जी बैंक में सेफ्टी में वेठा आहियो। तव्हां बाबा जी सेफ में रही करे अमर ठहींदा आहियो न। तव्हां काल ते विजय पायो था न। शिव बाबा जा ठहिया हो त सेफ थी वियो न। शिव बाबा जा ठहिया त सेफ थी वियो। बाक़ी ऊच पद पाइण लाइ पुरुषार्थ करिणो आहे। दुनिया में मनुष्य वटि केतिरो धन दौलत आहे, परंतु उहो सभी ख़त्म थी वेंदो, कुझु बि न रहंदो। तव्हां ॿारनि वटि जो हाणे कुझु बि न आहे न, तव्हां ॿारनि जे वटि त हाणे कुझु बि न आहे। बाबा चवनि था हाणे असां वटि त कुझु बि न आहे। असां त सभु कुझु बाबा जे नाम करे छॾियो न। कुझु बि दुनिया में त सभु ख़तमु थी वेंदो। हीअ देह बि ख़तमु थी वेंदी, हीअ बि बाप खे ॾेई छॾी न। त जंहिं वटि कुझु आहे न, हुन वटि जीअं सभु कुझु आहे। जंहिं वटि कुझु स्थूल कुझु बि न आहे, लेकिन शिव बाबा आहे, शिव बाबा जी यादि आहे त जीअं असां वटि सभु कुझु आहे। तव्हां बेहद जे बाप सां सौदो कयो आहे कि भविष्य नई दुनिया जे लाइ। चवंदा आहियो बाबा देह सही थिए, जो कुझु ककपन आहे सभु कुझु असां तव्हांखे ॾियूं था, ऐं तव्हां सां पोइ हुते सभु कुझु नयो वठंदासीं। असां बाबा खे चऊं था तव्हां बेहद जे बाप सां सौदो कयो या भविष्य नई दुनिया जे लाइ असां सौदो कयो आहे न। असां बेहद जे बाप सां सौदो कयो आहे भविष्य नई दुनिया जे लाइ। भविष्य नई दुनिया जे लाइ असां सौदो कयो आहे। चवंदा आहिनि बाबा देह सही थिए, जो कुझु ककपन आहे सभु कुझु तव्हांखे ॾियूं था, ऐं तव्हां खां पोइ असां सभी कुझु हुते वठंदासीं। हाणे असां हिते तव्हांखे सभु कुझु ॾियूं था, ऐं असां सभु कुझु तव्हां खां हुते वठंदासीं। तव्हां जीअं सेफ थी वियो, सभी कुझु बाबा जी तिजोरी में सेफ थी वियो न। सभी कुझु बाबा जी तिजोरी में असांजो सेफ थी वियो। तव्हां ॿारनि जे अंदर में केतिरी न ख़ुशी हुजणी खपे।
बाक़ी थोरो समय आहे पोइ असां पंहिंजी राजधानी में हूंदासीं न, तव्हांखे कोई पुछे थो चओ वाह असां त बेहद जे बाब सां बेहद जो सुख था वठूं, एवर हेल्दी वेल्दी ठहींदा आहिनि, असांजी सभु मनोकामना पूरी थी थियनि, असांजी सभु मनोकामना पूरी थी थियनि। बाप सम्झाईंदा आहिनि मिठे ॿार हाणे देही अभिमानी ठहो, योग जी ताक़त सां तव्हां कंहिंखे थोरो बि सम्झाईंदव त उनखे झटि तीर लॻी वेंदो, जंहिंखे तीर लॻंदो आहे उहो हिकदमि घायल थी वेंदो आहे। पहिरियों घायल थींदा आहिनि, पोइ बाबा जा ठहींदा आहिनि, बाप खे प्यार सां यादि कंदा आहिनि त बाप खे बि कशिश थींदी आहे, कई त बिल्कुलु यादि ई न कंदा आहिनि। बाबा खे तरस पवंदो आहे, पोइ बि चवंदा आहिनि ॿार उन्नति खे पायो, अॻियां नंबर में अचो, जेतिरो ऊच पद पाईंदव ओतिरो नज़दीक ईंदा वेंदव, ओतिरो था सुख बि पाईंदव। पतित पावन त हिकु बाप ई आहिनि, करे हिकु बाप खे यादि करिणो आहे, सिर्फ़ु हिकु बाप बि न, साथ साथ पंहिंजे स्वीट होम खे बि यादि करिणो आहे। स्वीट होम में स्वीट बाप ऐं असां सभु स्वीट आत्मायूं विराजमान आहियूं, केतिरी शांती में सभु वेठा आहिनि। सिर्फ़ु स्वीट होम खे बि न, माल मिल्कियत बि खपे त स्वर्ग खे बि यादि करो, बसि सभु स्वर्गवासी आत्मायूं पंहिंजे पंहिंजे समय ते स्वर्ग में वेठा आहियूं। बाबा चवनि था पवित्र ज़रूरु ठहिणो आहे, जेतिरो थी सघे ॿारनि खे अंतर्मुखी थी करे रहणो आहे, जास्ती ॻाल्हाइणो न आहे, शांति में रहणो आहे। बाप ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि, मिठे ॿार अशांती न फैलायो, पंहिंजी घर गृहस्थी में रहंदे हुए बि ॾाढो शांति रहो, अंतर्मुखी थी वञो, ॾाढो मिठो ॻाल्हायो, कोई खे दुख न ॾियो, क्रोध न करो। क्रोध जो भूत हूंदो त यादि में रही न सघंदा, अगरि क्रोध जो भूत हूंदो अंदरि त यादि में न रही सघंदव, यादि करण जी कोशिशि बि कंदव त घड़ी घड़ी उहो क्रोध जो भूत उथल खाईंदो। बाप केतिरो मिठो आहे त ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि, बुद्धि खे धको न खिलायो, ॿाहिरि मुक्ता न ठहो, बुद्धि खे धको खिलाईंदा आहिनि न, ॿाहिरां बुद्धि खे भटकाईंदा रहंदा आहिनि, त इहे जे बुद्धि खे धको लॻाइण थियो, अंतर्मुखी थी वञो। बाप केतिरो लवली प्योर आहे न, तव्हां ॿारनि खे बि आप समान प्योर ठाहींदा आहिनि, तव्हां जेतिरो बाप खे यादि कंदव ओतिरो अथा लवली थींदा वेंदो, असां जेतिरो बाप खे यादि कंदासीं ओतिरो अथा लवली थींदा वेंदासीं। देवता केतिरा लवली आहिनि जो हाणे ताईं बि उन्हनि जे जड़ चित्रनि खे पूॼंदा रहंदा आहिनि, त बाप चवंदा आहिनि ॿार तव्हांजे पोइ तव्हांखे वरी खां अहिड़ो लवली ठहिणो आहे, अहिड़ो कोई देहदारी कोई बि चीज़ पिछाड़ी में यादि न अचे, एतिरो लव सां बाप खे यादि करिणो जो बसि प्रेम में वेठे वेठे प्रेम जा आंसू बहींदा रहनि, एतिरो शांती में वेही करे अंतर्मुखी थी करे असांखे पंहिंजे बाबा खे यादि करिणो आहे जो वेठे वेठे अखियुनि मां आंसू निकिरी वञनि। ॾिसो इहो ई त संगम युग आहे, जॾहिं बाबा आया आहिनि, असां बाबा सां गॾु संबंध में अची करे उहो अनुभव करे सघंदा आहियूं, अतीन्द्रिय सुख, शांती, ख़ुशी। बाक़ी समय त पोइ असां दैहिक संबंधनि सां ई संबंध निभाईंदा वेंदासीं न, त इहे केॾो सुहावनो समय आहे न, केॾो लवली बाप सां आत्माउनि खे लवली ठाहिणु आयो आहे, असां सां मिठी मिठी ॻाल्हियूं करणु आयो आहे, असां सां मिलणु मल्हाइण आयो आहे। हाणे बि अगरि बसि भॻवान जी महिमा ई कंदा रहंदव, हुन जा गीत ई ॻाईंदा रहंदव, हुनखे सॾु ई कंदा रहंदव त छा, हाणे पहचान सां महिमा करो, पहचान सां हुनजे लाइ गीत ॻायो, हीअं बसि भक्ति मार्ग वारा गीत बुलावा हीअं न करो। हाणे भॻवान सां मिलन मल्हाइण जो समय आहे, हुन सां ॻाल्हियूं करण जो समय आहे, हुनखां वरसो वठण जो समय आहे, हुनजी महिमा प्रैक्टिकल में पहचान सां, जे कंहिंजे लाइ असां कंहिं त्योहार या कंहिं समय असां उन्हनि जी पहचान सां उन्हनि जे साम्हूं गीत ॻाईंदा आहियूं त सुठो लॻंदो आहे न। हीअं बाबा जी महिमा प्रैक्टिकल में पहचान सां करो त ॾाढो मज़ो अची वेंदो। आत्मा खे बि लवली बाबा ठाहींदा आहिनि, जीअं बाबा ख़ुदि अति लवली अति प्योर आहे न,
उहा असां सभिनि खे बि प्योर ठाहींदा आहिनि बाबा। विश्व जी सर्व आत्मायूं बाप समान प्योर ठही वेंदियूं। नंबरवार त आहिनि पर शुद्ध त थी वेंदियूं न, साफ़ त थी वेंदियूं। हिन में नंबर जो जेतिरी आत्मा में जो बुद्धि हूंदी सभी साफ़ थींदियूं, लेकिन धारणा में नंबरवार आहे। प्योर त सभिनि खे थियणो ई आहे। त बाबा चवनि था कि ॾाढो लव सां बाप खे यादि करिणो। बाबा तव्हांजे सवाइ असांजे साम्हूं ॿियो कोई अचे ई न। हीअ असांखे स्टेज प्राप्त करणी आहे, करे ई वरिती आहे। असां ई त कंदासीं न। बाप जहिड़ो प्यारो कोई आहे न। हर हिकु हुन हिकु माशूक जे आशिक़ ठाहींदा आहिनि, त हुन माशूक खे ॾाढो यादि करिणो खपे। बाबा ॿुधाईं उहे जिस्मानी आशिक़ माशूक कोई इकट्ठा न रहंदा आहिनि। हिकु बार ॾिसी वरितो बसि। त बाप चईंदा आहिनि मिठे ॿार मामेकम यादि करो त बेड़ो पार थी वेंदो। जीअं मिठे बाबा द्वारा असां हीरे जहिड़ो ठाहींदा आहियूं, अहिड़े बाप सां गॾु असांजो केतिरो न लव हुजणो खपे। जीअं बाप जे संग में रही करे जीअं बाप द्वारा असां हीरे जहिड़ो ठाहींदा आहियूं, त अहिड़े बाप सां केतिरो न लव हुजणो खपे। ॾाढो प्रेम सां बाप खे यादि करे अंदरि रोमांच खड़ा थियणा वञणु खपनि। जो बि डिफेक्ट आहे हुनखे कढंदे प्योर डायमंड ठहिणो असांखे। जो बि डिफेक्ट आहे हुनखे कढंदे प्योर डायमंड ठहिणो असांखे। अगरि थोरी बि कमी हूंदी त वैल्यू घटि थी वेंदी। पंहिंजे खे ॾाढो वैल्यूबल हीरे जहिड़ो ठाहिणो आहे। बाप जी यादि सताइणी खपे, भुलिजणी न खपे, बल्कि ॿियो ई यादि सताइणी खपे। बाबा बाबा चई हिकदमि ठर वञणो खपे, अर्थात शीतल थी वञणो खपे। बाप सां वरसो केतिरो भारी आहे। तव्हां ॿार हाणे पंहिंजी दैवी राजधानी स्थापना करो था न। पुरुषार्थ त सभी कंदा आहिनि। जो जासी पुरुषार्थ कंदा उहो जासी प्राइज़ पाईंदा। इहे त क़ाइदो आहे न। स्थापना त थिए थी, इनखे दैवी राजधानी चओ या बगीचो चओ। बगीचे में बि नंबरवार फूल हूंदा आहिनि। कोई त वॾो फर्स्ट क्लास फल ॾींदा आहिनि, कोई हल्को फल ॾींदा आहिनि। हिते बि ईअं ई आहे। कल्प पहिरियों मुआफ़िक मीठा बि ठहिया आहिनि, खुशबूदार बि ठहिया आहिनि, अर्थात मिठा बि ठहिया आहिनि। ज्ञान गुण शक्तियुनि जी खुशबू बि ईंदी आहे नंबरवार पुरुषार्थ अनुसार। बाक़ी शुद्ध पवित्र त सभिनि आत्माउनि खे ठहिणो ई आहे। बाक़ी खुशबूदार मिठा नंबरवार ठहींदा आहिनि। वैरायटी फूल आहे न। ॿारनि खे निश्चय आहे बेहद जे बाप द्वारा असां स्वर्ग जा मालिक था ठहूं न। बाबा चईंदा आहिनि स्वर्ग जा मालिक ठहिण में ख़ुशी ॾाढी थींदी आहे। त बाप बि ॿारनि खे ॾिसंदा आहिनि। घर जे मथां धणी जी नज़र ईंदी आहे न। ॾिसंदा आहिनि हिननि में कहिड़ो कहिड़ो गुण आहे, कोई अवगुण, कहिड़ा अवगुण आहिनि। ॿार बि ॼाणंदा आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि पंहिंजी खामियूं आपे ई लिखी करे अचो। पंहिंजी खामियूं आपे ई लिखी करे बाबा खे ॿुधाइणियूं खपनि। बाबा चईंदा आहिनि संपूर्ण त कोई ठहियो न आहे। हा ठहिणो त ज़रूरु आहे। कल्प ठहिया आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि खामी मुख्य आहे सॼी देह अभिमान जी। देह अभिमान ॾाढो तंग कंदो आहे, अवस्था खे वधाइण न ॾींदो आहे। हिन देह खे बि भुलिजणो आहे। इहो पुराणो शरीर छॾे वञिणो आहे। दैवी गुण बि हिते ई धारण करणा आहिनि। वञिणो आहे त कोई बि फ्लो न हुजणो खपे। हाणे असां में कोई बि प्रकार जो फ्लो असां में न हुजणो खपे। तव्हां हीरे जहिड़ा ठहींदा आहियो। छा फ्लो आहिनि इहे त ॼाणंदा आहियो न। हुन हीरे में बि फ्लो हूंदा आहिनि, परंतु हुननि खां फ्लो खे कढी न सघंदा आहियूं। छा फ्लो आहिनि उहो त ॼाणंदा ई आहियूं। हुन हीरे में बि फ्लो हूंदो आहे, परंतु हुन सां फ्लो खे कढी न सघंदा आहियूं। छो जी जड़ आहे न, हुनखे पोइ कट करिणो पवंदो आहे। तव्हां त चैतन्य हीरा आहियो न। असां त चैतन्य हीरा आहियूं। जो बि फ्लो आहे हुनखे हिकदमि कढी ॾियणो खपे। फ्लोलेस
पिछाड़ी ताईं ठहिणो आहे। अगरि फ्लो न निकिरंदा त वैल्यू घटिजी वेंदी। तव्हां चैतन्य हुजण जे कारण फ्लो खे कढी सघंदा आहियूं। फ्लो अर्थात जो बि कमी कमज़ोरी आहे त असांखे बाबा खे यादि करे करे बाबा जहिड़ो मिठो ठहिणो आहे। अर्थात असांजो संस्कार सुभाउ चाल चलन व्यवहार हिकदमि रॉयल हुजणी खपे, हिकदमि शिव बाबा ब्रह्मा मां समान। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार जेतिरो थी सघे अंतर्मुखी रहो, शांत में रहणो आहे, जास्ती न ॻाल्हाइणो आहे, अशांती न फैलाइणी आहे। असांखे ॾाढो मिठो ॻाल्हाइणो आहे, कोई खे दुख न ॾियणो आहे, क्रोध न करिणो आहे, ॿाहिरि ठही बुद्धि खे धको न ॾियणो आहे, अर्थात हेॾे होॾे बुद्धि न लॻाइणी आहे। ॿियो आहे परफेक्ट थियण लाइ ईमानदारी सां पंहिंजी जांच करणी आहे कि असां में छा छा खामी आहे। परफेक्ट ठहिण लाइ ईमानदारी सां पंहिंजी जांच करो असां में छा छा खामी आहे। साक्षी थी पंहिंजी चलन खे ॾिसणो आहे, भूतनि खे भॻाइण जी युक्ति रचणी आहे। साक्षी थी करे पंहिंजी चलन खे ॾिसो, भूतनि खे भॼाइण जी युक्ति रचंदा वञो। वरदान प्रकृति द्वारा अचण वारी परिस्थितियुनि ते विजय प्राप्त करण वारा पुरुषोत्तम आत्मा ठहो। ब्राह्मण आत्मायूं पुरुषोत्तम आत्मायूं आहिनि। प्रकृति पुरुषोत्तम आत्माउनि जी दासी आहे। पुरुषोत्तम आत्मा की प्रकृति प्रभावित न करे सघंदी आहे। त चेक करो प्रकृति जी हलचल पंहिंजी और आकर्षित त न कंदी आहे। प्रकृति साधना ऐं सैल्वेशन जे रूप में प्रभावित त न कंदी आहे। योगी प्रयोगी आत्मा जी साधना जे अॻियां साधन स्वतः ई ईंदा आहिनि। साधन साधना जो आधार न, लेकिन साधना साधननि जो आधार ठाहे छॾे। साधना खे साधन जे आधार ते न करो, लेकिन साधना साधननि खे आधार ठाहे छॾे। असांजी साधना द्वारा असांजा साधन प्राप्त थींदा वञनि, हलंदा रहनि। ईअं न साधन हले न त असांजी साधना बंदि थी वञे। साधना त कंटिन्यूस रखणी आहे, साधन आपे ई ईंदा वेंदा। स्लोगन आहे ज्ञान जो अर्थ आहे अनुभव करणु, ॿियनि खे अनुभवी ठाहिणु। तॾहिं कल्ह बाबा चई न ज्ञानी टू ज्ञान स्वरूप आत्मा। ज्ञानी टू आत्मा केरु हूंदी आहे जंहिंमें ज्ञान ॾेखारे मिले, जो अनुभवी मूर्त हुजे। अनुभव करणो, ॿियनि खे बि अनुभव कराइणो आहे। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करो। सदा पंहिंजे खे डबल लाइट सम्झी करे सेवा कंदा रहो। जेतिरो सेवा में हल्कोपन हूंदो ओतिरो सहज उड़ंदव बि ऐं उड़ाईंदव बि। डबल लाइट ठही सेवा करणु, यादि में रही करे सेवा करणु, इहे ई सफलता जो आधार आहे। केतिरो बि आवाज़, केतिरो बि तमोगुणी वातावरण हुजे, लेकिन साइलेंस जी शक्ति सां वेस्ट समाप्त करण जे कारण बेस्ट श्रेष्ठ स्थिति में स्थित थियण सां सदा रेस्ट जो अनुभव कंदासीं असां। केतिरो बि आवाज़, केतिरो बि तमोगुणी वातावरण हूंदे हुए बि, लेकिन साइलेंस जी शक्ति सां वेस्ट खे समाप्त करण जे कारण बेस्ट स्थिति में स्थित थियण सां सदा असांखे ईअं लॻंदो जीअं त असां सदा ई रेस्ट में आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,